Assalamu alaikum class. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of Names Virtual Academy. अॼु असां फ़तह मके जे बारे में पढ़ंदासीं जो इहो इस्लामियात जो अहम जेको आहे मौज़ू आहे। अक्सर हिन बारे में सुवाल पुछा वेंदा आहिनि। सो सभ खां पहिरां इहो सुवालु आहे त मको फ़तह कॾहिं थियो? मको 8 हिजरी में फ़तह थियो। ठीकु आहे, हाणे इन जो थोरो मां तव्हांखे पस मंज़र ॿुधाईंदो हलां जो इहो ॿुधण खां पोइ तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थींदो। सन 6 हिजरी में मुसलमाननि ऐं मके जे कुरैश विच में 10 सालनि लाइ अमन ऐं सलामती जो ठाह थियो, जंहिंखे सुलह हुदैबिया चयो वञे थो। ठीकु आहे, हिन ठाह में मुसलमाननि हिकु शर्त इहो बि हुयो त जेको कबीलो जंहिं धुर खे चाहे पंहिंजो हलीफ़ बणाए सघे थो, उन शर्त मूजिबि मुसलमाननि बनु ख़ुज़ा कबीले मुसलमाननि खे पंहिंजो हलीफ़ बणायो ऐं बनु बकर कबीले कुरैश खे। बनु बकर कबीले जी बनु ख़ुज़ा कबीले सां पुराणी दुश्मनी हुई। ठीकु आहे, जंहिंजे करे हिननि बनु ख़ुज़ा कबीले ते ओचितो हमिलो कयो। बनु ख़ुज़ा वारनि काबे में पनाह वरिती त जीअं असांजी जान बची सघे, पर बनु बकर वारनि काबे जी हुरमत खे पामाल कंदे उन्हनि जा घणा माण्हू मारे छॾिया। बनु बकर जो अहिड़ो हमिलो सुलह हुदैबिया जी हिकिड़ी वाज़े तौर ते भञ कड़ी हुई। कहिड़ी बि तरह इहो बर्दाश्त जोॻो अमल न हो। बनु ख़ुज़ा वारनि ठाह मुताबिक़ हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में हाज़िर थी मदद जी दरख़्वास्त कई। उन ते जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु एलची ज़रिए कुरैश वटि 3 शर्त मोकिलिया। बनु ख़ुज़ा जे माण्हुनि जे क़तल जो खून भाउ अदा कयो वञे। ठीकु आहे, ॿियो शर्त इहो हुयो त मके जे कुरैश बनु बकर कबीले जी हिमायत तां हथु खणनि। 3 शर्त इहो या सुलह हुदैबिया खे ख़तमु कयो वञे, छो जे करे त उहो कुरैश वारा वरी उन्हनि जे वारो विढ़नि पिया। कुरैश वारनि जो त पहिरियां ई सुलह इहो जेको आहे सुलह हुदैबिया मुआइदो थियल हो न, त 10 साल जेको आहे त जंग बंदी कई वेंदी ऐं जेको आहे कोई बि कंहिंसां न विढ़ंदो ऐं कोई बि कंहिंसां जेको आहे माण्हू न मारींदो या कोई बि अगराई न कंदो। मके जे कुरैश जी वॾाई में अची सुलह हुदैबिया खे जॾहिं ख़तमु कयो त उन गदारी सबबु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ते हमले करण लाइ मजबूर थी पिया। ठीकु आहे, सो हाणे सुवाल बि इहो बि ईंदो आहे त बनु बकर कहिड़े कबीले जेको आहे बनु ख़ुज़ा कबीले ते हमिलो कयो? सो इन जो जवाबु आहे बनु बकर कबीले बनु ख़ुज़ा ते बनु बकर कबीले बनु ख़ुज़ा कबीले ते हमिलो कयो। ठीकु आहे, उन खां पोइ जेको आहे बनु ख़ुज़ा जे कबीले कहिड़ी जाइ ते पनाह वरिती? बनु ख़ुज़ा कबीले काबतुल्लाह में पनाह वरिती। ठीकु आहे, मके जे कुरैश कहिड़ो जेको आहे मुआइदो टोड़ियो? मके जे कुरैश सुलह हुदैबिया खे टोड़ियो। ठीक थी वियो। जॾहिं हुननि सुलह हुदैबिया खे टोड़ियो
त इन खे मुदे नज़र रखंदे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सन 8 हिजरी में 10,000 सहाबी सगोरनि जो लश्कर वठी मके मुकरमा ॾांहुं रवाना थिया। मरज़ल ज़हरा में नज़ूल फ़रमायूं हिकिड़ी जॻह जो नालो आहे, ठीकु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लश्कर खे 4 हिसनि में विरायो ऐं अलॻि अलॻि हर हिकु लश्कर जो जेको आहे सिपा सालार मुक़ररु कयो ऐं उन्हनि खे हुकुम फ़रमायो त मके शरीफ़ ते जंहिंमहिल दाख़िलु थियण वक़्तु जेको आहे 4 तरफ़नि खां दाख़िलु थियो त ताकी उन्हनि खे जेको आहे तादादु वधीक लॻे ऐं उहे असां ते बेक हमिलो न करे सघनि, ठीकु आहे। सो सुवालु इहो बि पुछियो वेंदो आहे त मके फ़तह करण वक़्तु मुस्लमाननि जो तादादु केतिरो हुयो। मके फ़तह करण वक़्तु मुसलमाननि जो तादादु 10,000 हो, ठीकु आहे। 10,000 मुस्लमान हुया। अच्छा, कुरैश खे जॾहिं उन हमले जी जेको आहे ख़बर पई त हिननि तहक़ीक़ करण लाइ अबू सुफ़ियान ऐं हिन सां गॾु ॿिया मोकिलिया। उहे जांच कंदे मरल ज़हरा जेकी जॻह आहे उते पहुता त हज़रत अब्बास अबू सुफ़ियान खे सुञाणे वरितो ऐं संदसि जान बचाइण लाइ हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में वठी आयो। हज़रत अब्बास जी तरगीब सां उहो मुस्लमान थियो। जंगी लश्कर जॾहिं मैदान में पहुतो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम फ़रमायो त हर खेमे वटि बाहि ॿारी वञे ताकी जेको आहे कुरैश खे इहो असांजो लश्कर जेको आहे वधीक नज़र अचे ऐं उहो मुक़ाबिले करण खां डिॼी वञनि। 4 तरफ़नि खां बाहि ॿाराई वई, ठीकु आहे। उन मौक़े ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान कयो जॾहिं उहो मके में दाख़िलु थिया त जेको शख़्स अबू सुफ़ियान जे घर में पनाह वठंदो त उनखे माफ़ु कयो वेंदो ऐं जेको पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि कंदो त उनखे बि माफ़ु कयो वेंदो ऐं जेको काबतुल्ला में पनाह वठंदो त उनखे बि माफ़ु कयो वेंदो। उन बहितरीन हिकमत अमली खे ॾिसी मुसलमाननि जो लश्कर बिना रत वाइण खां सवाइ जेको आहे फ़तियाब थियो ऐं मके में दाख़िलु थियो। मके में दाख़िलु थियण खां पोइ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्ला जो तवाफ़ कयो ऐं हिजर असूद खे चुमी ॾिनी। सो सुवालु पुछियो वेंदो आहे हिजर असूद खे चुमण खे छा चयो वेंदो आहे। हिजर असूद खे चुमण खे इस्तिलाम चयो वेंदो आहे या इस्तिलाम चइबो आहे। अच्छा, ॿियो सुवालु इहो आहे त कुरैशिन मुसलमाननि जी तहक़ीक़ करण लाइ कहिड़े मशहूरु सहाबी खे मोकिलियो, छो जे करे त बाद में अबू सुफ़ियान मुस्लमान थियो न, पोइ हिनखे सहाबी सम्झो वेंदो। सो इन जो जवाबु आहे कुरैश तहक़ीक़ करण लाइ अबू सुफ़ियान खे मोकिलियो। मुसलमाननि जी तहक़ीक़ करण लाइ वियो त वाक़ई मुसलमान अचनि था। जॾहिं कुरैश खे क़बीले खे ख़बर पई त मुसलमान हमले लाइ तयारु थी विया आहिनि। अच्छा, ॿियो सुवालु ईंदो आहे त अबू सुफ़ियान खे कंहिं मुसलमान कयो या कंहिंजी तरगीब सां मुसलमान थियो। सो हिन जो जवाबु आहे अबू सुफ़ियान हज़रत अब्बास रज़ी अल्लाह जी तरगीब सां मुसलमान थियो, ठीकु आहे। उन खां पोइ मके में दाख़िलु थियण वक़्तु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो
मके में दाख़िल थियण वक़्तु छो जे करे त उन महिल कुरैश खे ख़बर हुई त अबू सुफ़ियान माना असांजो माण्हू आहे, असां इन जे घर वेंदासीं त असांखे पनाह मिलंदी। पोइ बाद में उनखे ख़बर पई त अबू सुफ़ियान मुस्लमान थी चुको आहे। सो मके में दाख़िल थियण वक़्तु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान कयो त जेको शख़्स अबू सुफ़ियान जे घर में पनाह वठंदो हो हुनखे माफ़ कयो वेंदो। ठीकु आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सुहिणो रवैयो ॾिसी सुहिणो सलूक ॾिसी मके जा माण्हू मुस्लमान थिया। सो चयो वेंदो आहे त उन महिल वक़्तु मको सिर्फ़ु फ़तह न थियो बल्कि मके वारनि जूं दिलियूं बि फ़तह थियूं। सो इहो हुयो जेका फ़तह मक्का जे बारे में जेके सुवाल पुछा वेंदा आहिनि। सो इहो टॉपिक हुयो। आई होप तव्हांजो टॉपिक सॼो क्लियर थी वियो हूंदो। थैंक यू सो मच।